नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर करारूं। कराची का सिंध काबीना मेडिकल कॉलेजन में दाखिलाउनि बाबत PMC जी पॉलिसी के रद्द करे छॾियो आहे। सिंध काबीना कॉलेजिस में दाखिला लाइ 65% मार्कुनि बदिरां 50% मार्कुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध काबीना जे फ़ैसिले खां पोइ सिहत खाते पारां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। सिंध काबीना मेडिकल कॉलेजुनि में दाखिला बाबत PMC जी पॉलिसी के रद्द करे छॾियो आहे। सिंध काबीना कॉलेजिस में दाखिला लाइ 65% मार्कुनि बदिरां 50% मार्कुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध काबीना जे फ़ैसिले खां पोइ सिहत खाते पारां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे ॿुधाए रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर सिंध काबीना मेडिकल कॉलेजुनि में दाखिला बाबत PMC जी पॉलिसी के रद्द करे छॾियो आहे। सिंध काबीना कॉलेजिस में दाखिला लाइ 65% मार्कुनि बदिरां 50% मार्कुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध काबीना जे फ़ैसिले खां पोइ सिहत खाते पारां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ख़बर बाबत तव्हां खे ॿुधाए रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर सिंध काबीना मेडिकल कॉलेजुनि में दाखिला बाबत PMC जी पॉलिसी खे रद्द करे छॾियो आहे।